सोबोदेरो में सीएन न्यूज़ जे रिपोर्टर ज़वार महबूब अली सैतो के सोबोदेरो थाणे जे वरी मुंशी पारां मंशियात ख़िलाफ़ ख़बरूं हलाइण ते मोतवार ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾियण लॻो आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ सीएन न्यूज़ जी समूरी टीम ऐं सहाफ़ी बिरादरी पारां एसएसपी ख़ैरपुर खां नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे सोबोदेरो मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर ज़वार महबूब अली सैतो। जी ज़वार, छा तफ़सील आहिनि? जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सोबोदरो जो जेको वॾो मुंशी आहे अहसान नगरे जो, ही सोबोदरो जॾहिं मुक़ररु थियो आहे त उन टाइम खां वठी सहाफ़ियुनि खे जे लाइ जेको आहे सो घटि वधि ॻाल्हाए रहियो आहे ऐं उनखे धमकियूं ॾेई रहियो आहे। जॾहिं त जेके हितां सहाफ़ी बिरादरी आहे उहा ख़बरूं जेकी हलाईंदी आहे त उहे मंशियात ख़िलाफ़ु हलाईंदी आहे ऐं असां बि मंशियात ख़िलाफ़ु काफ़ी ख़बरूं हलायूं आहिनि। उन जे लाइ मूंखे मुख़्तलिफ़ नंबरनि तां धमकाए रहियो आहे त जेकॾहिं तूं मुंहिंजे ख़िलाफ़ु ख़बरूं हलायूं या मंशियात ख़िलाफ़ु ख़बरूं हलायूं त तुंहिंजी जेका ज़िंदगी जेका आहे मां ज़हर बणाए छॾींदुसि। ऐं जेको आहे हिन वक़्तु अॼु हिकु अननोन नंबर तां हिन वॾे मुंशी जेको आहे सो नंबर तां फ़ोन करे ऐं मूंखे धमकायो ऐं जेको आहे सो मूंखे हिरासत करण जी कोशिशि कई। इन जे लाइ मां एसएसपी ख़ैरपुर जनाब मीर रोहिल ख़ान खोसो ऐं जेकी वसवार आहिनि डीआईजी सखर खां अपील कंदुसि त मूंखे जेको आहे इंसाफ़ फराहम कयो वञे ऐं जेको आहे मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। जी, महिरबानी ज़वार तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।